ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। दादू खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवाणी। सूबाई महोत्सव सिंध के ख़ुसूसी हिदायतुनि ते रीजनल डायरेक्टर महोत्सव ठट्टो हारून अहमद ख़ान पारां हाज़िर सर्विस ऐं रिटायर मुलाज़िमनि जे पेंशन जे जीपी फंड ग्रेजुएटी कम्यूनिटेशन ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस ठट्टो में खुलियल कचहरी मुनक़िद कई वई। उन मौक़े ते रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि पारां पेंशन ऐं ॿियनि मुरादनि जी अदायगी में देरि ऐं फैमिली पेंशन ट्रांसफर न थियण समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शिकायतूं कयूं वयूं, जंहिं ते रीजनल डायरेक्टर महोत्सव मौक़े ते ई लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त संदन मसइला तरजीह बुनियाद ते हल कया वञनि त जीअं खेनि परेशानीअ खां बचाए सघिजे। रीजनल डायरेक्टर महोत्सव हारून अहमद ख़ान डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसरनि ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खे उहा पिणु हिदायत कई त हू हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जा मसइला क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि मूजिबि जल्द हल कनि त जीअं खेनि कंहिं बि क़िस्म जी परेशानी खे मुंहुं ॾियणो न पवे। हुन चयो त सूबाई महोत्सव जो इदारो आवाम जूं शिकायतूं जल्द हल करण लाइ हर वक़्तु मुतहर आहे, जेको बिना कंहिं वकील, बिना देरि ऐं बिना कंहिं फ़र्क़ जे माण्हुनि खे इंसाफ़ फ़राहम लाइ भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे।